केॾी महिल असांजे मंदरनि ते हमिलो कयो थो वञे, केॾी महिल असांजूं नियाणियुनि खे क़तल कयो थो वञे, केॾी महिल असांजी नियाणियुनि खे ज़ोरी ज़बरदस्ती मज़हब मटाए थो वञे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आर्मी चीफ खे, वज़ीर आज़म खे, वॾे वज़ीर खे, सिंध IG खे अपील था कयूं त सख़्ती सां नोटिस वठे ऐं आईंदा अहिड़ो को अमल न थिए। ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे। ॿ ॾींहं अॻु तव्हां ॾिठो हूंदो त मुस्लमान छोकिरी हुई, उहा एज जी नंढी हुई, त पुलिस उन ते अरेस्ट कयो, प्लस में उन मौलाना खे बि अरेस्ट कयो जेको निकाह बि पढ़े। बाक़ी असां हिंदुनि लाइ कानून ई ॿियो आहे, जॾहिं छोकिरी 15 सालनि जी आहे त उनखे ज़ोरीअ कीअं था तव्हां मज़हब तब्दील करायो। सिंध धरती सूफ़ी धरती आहे, हिते सदाई प्यार ऐं मोहबत जो सिस्टम हलियो आहे, कॾहिं बि अहिड़ा वाक़िया न आया आहिनि। ही कुझु 5 शेर पसंद माण्हू आहिनि जेकी ही वाक़िया कराए हिंदुनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई वञे थी। इन लाइ असीं सभिनी खे मुतालबो कयूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं IG सिंध खे त इन्हनि ख़िलाफ़ नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, ज़्यादतियूं थियनि थियूं, ऐं हीअ बि हिकिड़ी ज़्यादती आहे जो इंतिहाई नंढी उमिरि जी हिकिड़ी नियाणी आहे, उनखे पहिरियां तव्हां अगवा था करायो, पोइ उन ते प्रेशर था विझो, पोइ उनजी ज़ोरी जेको आहे सो शादी करायो था। मुंहिंजे ख़्याल में हीअ न रुगो जेको आहे सो हिंदू बिरादरी जे ख़िलाफ़ु साज़िश आहे, न रुगो सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु साज़िश आहे, पर ख़ुदि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। घुर था कयूं गवर्नमेंट खां ऐं आला इदारनि खां त हिंदू बिरादरीअ सां जेके नाजाइज़ियूं कयूं थी वञनि, जेके उन्हनि जी नियाणियुनि खे अगवा करे ज़बरदस्ती उन्हनि जो मज़हब मटायो पियो वञे, इहो फौरी तौर ते बंदि करायो वञे।